नाज़रीन तव्हां खे हिक अहम ख़बर ॾींदासीं त सखर बैराज जे दरवाज़नि में वधीक 4 लाश फाथल आहिनि। सखर बैराज इंतज़ामिया जो चवणु आहे त बैराज जे गेट 31, 34, 48 ऐं 61 में लाश फाथल आहिनि। इंतज़ामिया मूजिब 3 ॾींहनि दौरान बैराज मां थियल लाशनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। ॾुखोईंदड़ ख़बर आहे सखर बैराज जे दरवाज़नि में वधीक 4 लाश फाथल आहिनि। सखर बैराज इंतज़ामिया जो चवणु आहे त बैराज जे गेट 31, 34, 48 ऐं 61 में लाश फाथल आहिनि। इंतज़ामिया मूजिब 3 ॾींहनि दौरान बैराज मां थियल लाशनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। सखर बैराज जे दरवाज़नि में वधीक 4 लाश फाथल आहिनि। सखर बैराज इंतज़ामिया जो चवणु आहे त बैराज जे गेट 31, 34, 48 ऐं 61 में लाश फाथल आहिनि। इंतज़ामिया मूजिब 3 ॾींहनि दौरान बैराज मां थियल लाशनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। सखर बैराज जे दरवाज़नि में वधीक 4 लाश फाथल आहिनि। सखर बैराज इंतज़ामिया जो चवणु आहे त बैराज जे गेट 31, 34, 48 ऐं 61 में लाश फाथल आहिनि। इंतज़ामिया मूजिब 3 ॾींहनि दौरान बैराज मां थियल लाशनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। सखर बैराज जे दरवाज़नि में वधीक 4 लाश फाथल आहिनि। तव्हांखे नाज़रीन आगाह कयूं पिया। सखर बैराज इंतज़ामिया जो चवणु आहे त बैराज जे गेट 31, 34, 48 ऐं 61 में लाश फाथल आहिनि। इंतज़ामिया मूजिब 3 ॾींहनि दौरान बैराज मां थियल लाशनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। सखर बैराज जे दरवाज़नि में वधीक 4 लाश फाथल आहिनि। इन हवाले सां तफ़सील राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई सां। नज़ाकत, 4 लाश सखर बैराज जे दरवाज़नि में फाथल आहिनि। अपडेट कजो नाज़रीन खे। सखर बैराज मां लाशुनि मिलण वारो जेको सिलसिलो आहे उहो रुकी न आहे सघियो ऐं अॼु बि जेको आहे सखर बैराज जे मुख़्तलिफ़ खेत्रनि में 4 लाश फाथल आहिनि ऐं सखर बैराज जे मां गुज़िरियल ॾींहुं अॼु 7 लाश मिली चुका आहिनि। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर बैराज जे गेट नंबर 61, 48, 34, 31 में हिन वक़्तु बि लाश फाथल आहिनि। इंतज़ामिया पारां इन्हनि खे कढण जे लाइ बंदोबस्तु कयो पियो वञे। इन हवाले सां ॿुधाए थो वञे त सखर बैराज मां 3 ॾींहनि अंदरि जेको आहे झांसी ईंदड़ लाशनि जो तादाद जो आहे ऐं गुज़िरियल ॾींहं जे विच 7 लाश आया हुआ उन्हनि खे पिणु जेको आहे जे मदद सां जेको आहे नओं कब्रिस्तान में दफ़नायो वियो आहे। ठीकु आहे।